जी ना असां हिन वक़्तु थरकोल ब्लाक वन जी जेका खोटाई थी आहे, जितां कोयलो निकितो आहे 145 मीटर जेका हेठां जी जेका खाण आहे, जितां कोयलो मिलियो आहे, आख़िरी जेका तय आहे उन जॻह ते अंदरि असां मौजूदु आहियूं। ऐं बैकग्राउंड में तव्हां ॾिसो त हीअ जेका कोयलो नज़र अचे पियो ऐं थरकोल ब्लाक जेका वन आहे, इन जी जेका खाण आहे उहो पाकिस्तान में वॾे में वॾी जेका खाण आहे उहा ॿुधाई वञे पई, जितां ओपन पिट माइनिंग ज़रिए जेका कोयले जी खोटाई वारो जेको कमु आहे उहा गुज़िरियल ॾींहुं मुकमल कयो वियो आहे। असां हिन वक़्तु थरकोल जो जेका दौरो कयूं पिया ऐं उते डिप्टी CEO आहे क़यूम चौधरी, उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, जेके इंजीनियर आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं पंहिंजे नाज़रीन खे बि ॾेखारींदासीं त हीअ जेका पोयां बैकग्राउंड में जेका नज़र अचे पियो हीअ कोयलो आहे ऐं कोयले जी जेका खोटाई आहे उहा मुकमल थी वई आहे। उन खोटाई खां पोइ हितां जी जेका इंतिज़ामिया आहे उन खां मौक़ो वठंदासीं त हू छा चवनि था, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। साइनोस रिसोर्सेज हमारी जो साइनोस रिसोर्सेज है, ये एक माइनिंग कंपनी है। हमारी सालाना प्रोडक्शन कैपेसिटी है 7.8 मिलियन टन पर एनम है और ये तकरीबन $1 बिलियन का प्रोजेक्ट है। ये 2014 में चाइना सीपेक चाइना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर में एनलिस्ट हुआ था अर्ली हार्वेस्ट प्रोग्राम के तहत, और इस प्रोजेक्ट के ऊपर जो है वो हमें काफ़ी तावन हुआ मिलता रहा और अभी तक मिल रहा है गवर्नमेंट ऑफ सिंध का, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान, गवर्नमेंट ऑफ चाइना का। और हमें किसी भी किस्म की किसी भी लम्हे कोई दुश्वारियाँ नहीं आई इस प्रोजेक्ट को मुकम्मल करने में। और हमारी जो फाइनेंशियल क्लोज के बाद हमारी जो मशीनरी है, मशीनरी साइट पे पहुंची है तकरीबन जुलाई 2020 में। तो जुलाई 2020 से लेकर अभी तक हम तकरीबन 16-17 महीनों में हमने जो है वो ये प्रोजेक्ट अपना कोयले की पहली तह तक पहुंच गए हैं। लेकिन ये पहली तह का कोयला जो है वो कम है, में ज़्यादा कोयला जो है वो तीसरी तह में है, जो 15 से 20 मीटर या कहीं कहीं जो है 20-25 मीटर मोटी तह है, वो इसका जो मेन कोयला है। और वो हम पहुंच जाएंगे तकरीबन मार्च के एंड तक, हम उसकी मेन सीम तक पहुंच जाएंगे इंशाल्लाह। वो जब पहुंचेंगे वो कोयला फिर हम देंगे, जो हमारा माइन माउथ ये पावर प्लांट है उसको देंगे। 660 मेगावाट के 2 यूनिट हैं और इनको हम जून से जो है वो तकरीबन 20,000 टन रोज़ाना की बुनियाद पे ये कोयला देना शुरू कर देंगे इंशाल्लाह। कम्युनिटीज़ हैं, मेन कम्युनिटीज़ हैं लंजा और रहमो कम्युनिटी। लंजा कम्युनिटी वालों ने भी अपने काफ़ी घर बना लिए हैं और उसमें से तकरीबन 100 के करीब लोग फैमिलीज़ को 100% पेमेंट हो गई है और वो शिफ्ट कर रहे हैं आजकल में, कि कुछ लोगों को हमने पेमेंट की है 3-4 दिन पहले, तो वो सब शिफ्ट कर रहे हैं। और बाकी रहमो कम्युनिटी है, रहमो कम्युनिटी में से भी 30 से 35 घर बने हुए हैं, वो भी अपनी पेमेंट के लिए जो है एप्लीकेशन दे रहे हैं। तो वो भी हो सकता है कि मूव कर उनकी सड़कें वड़कें बनाना शुरू कर रहे हैं हम अगले 2-3 हफ्ते में। तो वो उनसे भी हमारी मीटिंग हुई थी 3-4 दिन पहले, अभी आजकल में फिर होगी, तो हम उनकी सड़कें वगैरह बना देते हैं तो वो लोग भी अपने घर बनाना शुरू कर लेंगे और हो सकता है कि जून जुलाई तक वो लोग भी शिफ्ट कर जाएँ। अच्छा, माइनिंग का जो पानी जो निकल रहा है वो कहीं पे आपका भी कोई डैम बनाने का प्रोग्राम है या आपका पानी कहाँ जाएगा? हमारा पानी अपने ब्लॉक के अंदर ही हम इसको जो है ना स्टोर कर रहे हैं। तो उसकी वजह ये है कि हमारे जब गवर्नमेंट ऑफ सिंध से जो पानी आना था कूलिंग वाटर हमारे पावर प्लांट के लिए, जिस तरह ब्लॉक 2 का वो विजयहार में है, तो हमारा अभी तक कोई उसके कोई आसार नज़र नहीं आ रहे। तो हम पानी अपने पास इधर स्टॉक कर रहे हैं और वो हमारा पानी इस्तेमाल होना शुरू हो जाएगा मार्च से पावर प्लांट के लिए। तो फ़िलहाल हम अपने ब्लॉक के अंदर ही इसको स्टॉक कर रहे हैं। सभिनी खां पहिरीं जेको असांखे मुश्किलात हिकिड़ी नज़र इहो आई आहे त असां वटि जेको ड्राइवर आहिनि उहो अञा एतिरा प्रोफेशनल ड्राइवर न आहिनि। त असांखे प्रोफेशनल ड्राइवर फाइंड करण में माना उन्हनि खे फाइंड करण में ॾाढी ॾुखियाई थी हिते। हुनखां पोइ जेको असां हिननि खे ट्रेन करण में इलाही टाइम ॾिनो पंहिंजो, त असांखे वधि में वधि जेको उहो हिकिड़ो मुश्किलात थी आहे। ॿियो असांजी अवाम वटि छो त हिकिड़ो थर में अहिड़ो वॾो प्रोजेक्ट कॾहिं आयो कोन्हे, त असां वटि वॾी मशीनरियुनि वारे प्रोजेक्ट जे लाइ ऑपरेटर कुझु घटि आहे। पर अलहमदिल्ला हींअर असां वटि पंहिंजे प्रोजेक्ट जे अंदरि थर ऐं उमरकोट जा तमामु बहितरीनु ऑपरेटर मौजूदु आहिनि। 75% थर जी अवाम हिते मौजूदु आहे। ऐं बाक़ी जेको असां जेकॾहिं चऊं त असां थर जी अवाम जेकॾहिं पोइते आहे त हिकिड़ी असांजी ज़बान आहे जेको चाइनीज़ ज़बान चऊं, असांजी थर जी अवाम में चाइनीज़ ज़बान आहे। ऐं ॿी जेको वॾी मशीनरियूं आहिनि, वॾी मशीनरियुनि जी ॼाण न आहे, त इन जे करे ई कुझु असां पोइते आहियूं। बाक़ी अलहमदिल्ला असां वटि 75% थर जी अवाम आहे।
गाज़ी बजीर ऐं असां तक़रीबन जेको न 2019 में कमु स्टार्ट कयो हो माइनिंग जो, माइनिंग ऐं उन सां गॾु पावर प्लांट जो। असांजी माइनिंग 2 स्क्वायर किलोमीटर जो एरिया आहे माइनिंग जो, ऐं उन में असां 7.8 मिलियन टन पर एनम असांजी जेको न कोल जी प्रोडक्शन आहे। उन ई प्रोडक्शन मां 660 मेगावाट जा 2 बिजली घर जेके ठाहिनि पिया, ऐं तक़रीबन उन जो कमु 90% कंप्लीट थी चुको आहे। ऐं तव्हां पाण ॾिठो हूंदो त असांजी माइनिंग में असां कोल इनकाउंटर करे वरितो आहे ऐं 145 मीटर ते। त असां इंशाअल्लाह ताला 3 महीननि जे अंदरि असां पावर जनरेशन ॾियणु शुरू करे छॾींदासीं नेशनल ग्रिड में। जी नाज़रीन, साइन सिंध कंपनी जे डिप्टी CEO ऐं इंजीनियर जेके मौजूदु आहिनि उन्हनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। वॾो सुवाल पैदा थिए थो, थर बदिलींदो पाकिस्तान जो जेको नारो सिंध हुकूमत हणे पई ऐं थरवासियुनि खे कोयले निकिरण खां पोइ कहिड़ो फ़ाइदो थींदो। इहे त अञा सुवाल आहिनि, कई सुवाल आहिनि जेके जनम वठनि पिया था। थरपारकर ज़िलो जंहिंमें 175 अरब टन कोयले जा जेके ज़ख़ीरा आहिनि उहे मौजूदु आहिनि। थरकोल ब्लॉक 2 ते बि कोयले जी खोटाई खां पोइ 660 मेगावाट जो जेको पावर प्लांट आहे उहा स्टार्ट थियो आहे, उहा हले पियो ऐं उहा बिजली नेशनल ग्रिड ॾांहुं वञे पई। उन सां गॾोगॾु हिन वक़्तु कंपनी इहो दावा कई आहे ब्लॉक 1 ते त 1320 जेको मेगावाट जो पावर प्लांट आहे उहा मार्च में जेका स्टार्ट थींदो। ऐं थरपारकर जी हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे ही थरकोल एरिया जो जेको समूरो थरपारकर ऐं हिन वक़्तु जेका हिन आसपास जेके ॻोठ आहिनि उन्हनि जे रहवासियुनि खे के बि सहूलियतूं मौजूदु कोन आहिनि। उन्हनि खे सिहत, तइलीम, पीअण जे पाणी, रोड रस्तनि जी का सहूलियत कोन्हे। हिन ई ब्लॉक जा जेके मुतासिर थियल माण्हू आहिनि उन्हनि खे अञा ताईं मुतबादिल का रिहाइश नाहे ॾिनी वई। ये कंपनी तो दावा करे पई थी 100% जेके रहवासी आहिनि उन्हनि खे पैसा ॾेई चुका आहियूं, पर उहे ॻोठाणा जेके आहिनि उहे अञा ताईं पंहिंजनि पुराणनि जेका घरनि में आहिनि उते मौजूदु आहिनि। सहूलियतूं काई कोन्हे। थर जे माण्हुनि खे जेका रोज़गार आहे उहो कोन थो मिले। थर जा जेके नौजवान आहिनि उहे दरबदर थींदे नज़र अचनि था। थर कोल मां जेका रॉयल्टी जेका निकिरे पई थी उहा थर ते ख़र्च न पई थींदी नज़र अचे। थर जूं हालतूं आहिनि उहे तब्दील न पियूं थियूं। थर जी जेका तरक़ी आहे उहा तब्दील न पई थिए। ऐं हुक्मरान जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते दावाऊं कनि था थर दुबई थी वियो आहे, थर में रोड रस्ता ठही विया आहिनि, पर कराची खां इस्लाम कोट थरकोल ताईं हिकु ई रोड ठहियो आहे। उनखां सवाइ समूरे थरपारकर में किथे बि को बहितर रोडनि जी जेका सहूलियत आहे उहा नज़र नथी अचे। हिकिड़ो वॾो सुवाल आहे त थर पाकिस्तान जी तक़दीर तब्दील कंदो ऐं थर जी तक़दीर तब्दील कॾहिं थींदी, इहा वॾो सुवाल हिते थर जे माण्हुनि में जन्म वठे पियो। ऐं थर जा माण्हू बार बार जेका से मुतालबो कनि पिया त थर जे कोयले जी रॉयल्टी थर ते ख़र्च करण समेत असांजा मुतालबा तस्लीम कया वञनि, थर खे बहितर सहूलियतूं ॾिनियूं वञनि। पर सिंध हुकूमत अञा ताईं का वाज़ह पॉलिसी नाहे जोड़ी सघी त थर जे कोयले मां थर जी जेका रॉयल्टी आहे उहा थर ते केतिरी ख़र्च थींदी ऐं थर कहिड़े नमूने तरक़ी कंदो। हिन वक़्तु थर मसलस्तान बणियल आहे। पीअण जे पाणी, सिहत समेत तइलीम जी का बि सहूलियत मौजूदु कोन्हे। ऐं असां हिन वक़्तु हिन समूरे कोल जी जेका से रिपोर्टिंग कईसूं ऐं हितां जा जेके कंपनी जेके अमलदार आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कई। उहे दावाऊं कनि पिया त थर जो कोयलो पाकिस्तानी तक़दीर तब्दील कंदो ऐं थर वासियुनि खे वॾो फ़ाइदो थींदो। गाज़ी बजीर, अवामी आवाज़, TV न्यूज़, थरकोल ब्लॉक 1।